बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो HPS न्यूज़ कराची क्राइम सिंध अब्दुल ख़ालिक कोराई सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त सिंध में ग़रीब ऐं बेघर ख़ानदाननि जा आज़ाद रहण जी जवाबदार सिंध हुकूमत आहे। कराची में जारी कयल बयान में सैयद जलाल महमूद शाह जो वधीक चवणु हो त मुल्क में अॻोई बुख ऐं महांगाई सबबि ग़रीब अवाम ॿवेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि त ॿिए पासे रोटी कपिड़ा और मकान जो नारो ॾियण वारी पार्टी ग़रीबनि जा अझाब उजाड़े रही आहे। सिंध हाई कोर्ट जी वाज़े हुकुम खां पोइ इहो ज़ाहिर थी वियो आहे त अदालत ग़रीबनि जा घर ठाहिण लाइ न पर इनक्रोचमेंट हटाइण लाइ हुकुम कयो हो ऐं उन हुकुम में इहो वाज़े लिखियल हो त घर ठाहिण खां पहिरें खेनि मुतबादिल रहाइश फराहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी। पर पीपल्स पार्टी सरकार जे भुतारनि कमदारनि ऐं जियालनि जा ॿेले खाते खां वठी सिंध जे समूरनि शहरनि में सरकारी इमारतुनि ते कब्ज़ा आहिनि पर ग़रीब ऐं मिसकीन खे मुतबादिल अझा फराहम करण लाइ तयार न आहिनि। SUP सरबराह जो चवणु हो त अदालती हुकुम खां पोइ सिंध हुकूमत ते इहा ज़िम्मेवारी आयद थिए थी त ग़रीबनि ऐं मिसकीननि जा घर ठाहिण फौरी बंदि कया वञनि ऐं जंहिंजा घर उजाड़िया विया आहिनि उन्हनि खे मुआवज़ो ऐं मुतबादिल फराहम कयो वञे त जीअं हू पंहिंजा बचा महफ़ूज़ हंध ते आबाद करे सघनि। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़।